नाज़रवा के कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा त तेल जे अघनि में इज़ाफ़े ऐं महांगाई ख़िलाफ़ अवाम सरापा एहतजाज। कोटड़ी में नौजवान तहरीक तरफ़ां ॿार ख़रीद कयो जा होका। गाह खाई अनोखो एहतजाज। कश्मीर में धरती धणी तहरीक SUP जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ॾखण में नौजवान इताद ऐं शहरिन जी एहतजाजी रैली ऐं धरणो। नाज़रवा के कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा त तेल जे अघनि में इज़ाफ़े ऐं महांगाई ख़िलाफ़ अवाम सरापा एहतजाज। कोटड़ी में नौजवान तहरीक तरफ़ां ॿार ख़रीद कयो जा होका। गाह खाई अनोखो एहतजाज। कश्मीर में धरती धणी तहरीक SUP जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ॾखण में नौजवान इताद ऐं शहरिन जी एहतजाजी रैली ऐं धरणो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।